मुंशी देख ख़बर सिरूं पूरियूं आहिनि। पूरियां तेरा क्या वञे? डंडी त ॾाढी भली खई अथई। मज़बूत भी आहे या न? यार मजाक न कर, छोड़ जान। मुंशी ये डंडी त खयूं वञ। सरकार हिकड़ी बुरी खबर आ। छा थियो? सरकार ईदड़ जुमेरात हामिद ऐं शहजादी जी शादी आ। न हाँ यार शादी हरगिज़ न थियण ॾींदुसि, हरगिज़ न। खैर का है? बढ़िया माहे। मां ॾिसी अचांसि थो। अदा और पुलिस आई है। छा पुलिस? अदा तू वे मां पाण थो ॾिसी अचां।
सॉरी तव्हां खे मूंसां हलणो पवंदो अम्मा अदा के पुलिस वठी वई छा हाँ अम्मा अदा के पुलिस वठी वई आहे पुट तू वञ आबिद खे ॿुधाया बचारे वरियाम तो पुलिस कने भाग गया ये तो जब शेरल न मिलदा है अपने गले वयल थी वेसी अरे निभागा सुठो थियो आहे जो इहो पुलिस खां फरार थी वियो पाणी पुलिस में करे जी पुट वे हो न बाबा साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे जी पुट ॿुधायो बाबा मूं अव्हांजे कम में कॾहिं बि मुदाख़लत न कई पर अॼु हिकु अर्ज़ु ज़रूरु कंदुसि हा पुट चओ छा ॻाल्हि आहे बाबा मुंहिंजे दोस्त हामिद सां पुलिस नाइंसाफ़ी पई करे बाबा मूंखे तफ़सील सां ॿुधायो पुट तूं घबराए न मां ऐसे छो सां ॻाल्हायां थो हाकिम खान खे कूड़ आहे न भूतार सही इहो कूड़ न पर सच आहे तो मुझे चिकरी पुट मारियो है चिकरी पुट कसम है मुखे पैदा करण वाले जी जे करे तुझी मुंडी तुझे धड़ का तार न कई तो मैं नालो में बुल्डर खान न सही हाकिम खान मुझे चेता जो अकेलो वारिस तो मारे वाले मां तो के जिंदा कौन चली तो न चली तो के जिंदा मुझे किकर के तो थक गया हुआ थक